अस्सलाम वालेकुम दोस्तों, अचो त अॼु तव्हांखे हिकिड़ी नई शइ ॾेखारियां जेका 100 साल खां बि पुराणी आहे। इनर सोल रैंड ट्रैक्टर। हे साईं स्टीम ऑयल इंजन। हे ॾिसो साईं लिखियलु अथव ईयर बिल्ट 1940, मेड इन USA। मथां मॉडल नंबर लिखियलु अथसि। हे पखी जी वेठ लिखियलु अथसि, लथल आहे यानी, पर साईं चेक कयो। वाह, इंजीनियरिंग ॾिसो साईं, इंजन, कमानियूं, गरारियूं, पूरो। वाह साईं, हे हो अथव बीको न असां वटि यूज़ कंदा आहिनि ईअं, उई साईं ज़ोर जाम लॻो पियो हीअं गर स्टार्ट थी वञे। लोहा टायर हे साईं, हे लिखियलु आहे छा आहे, 2 स्टेज मॉडल 104 एयर कूल्ड कंप्रेसर वॉल्व्स विल ऑपरेट अ लॉन्ग टाइम विदाउट क्लीनिंग। काफ़ी अर्सो अॻ में हलियो विदाउट क्लीनिंग जे, अगरि प्रॉपर तेल बेल ॾियूं त हे हली वेंदो। वाह साईं, चेक कयो, इंजीनियरिंग चेक कयो। वाह, छा त ॻाल्हि आहे। हिते ई साईं हे ॾिसो, सप्लाइज़ कोरियर्स पेट्रोल हर शइ कैंपिंग डेथ वैली, मौत जी वादी में आयल आहियूं हिन वक़्तु। हे कैंपिंग, हे साईं अमेरिका जो ख़ुश्क तरीन ऐं सफ़ा हेठि ज़मीन में तह तरीन आहे जॻह डेथ वैली। ऐं हे ॾिसो हर, अरे वाह, असां वटि तव्हां चवंदा हूंदा न असांजे अबनि ॾाॾनि वटि काॾों आया, अॻ में साईं हिननि ठाहिया, हितां आया। हे ॾिसो, हे टायरनि जूं साईं उहा कमानियूं ऐं हे साम्हूं हर। हे ॾिसो, असां वटि बि न अॻियां डांद ॿधी करे ऐं छिकीदा वॾड़ा। अरे वाह साईं, हे ॾिसो, उन खां वरी थोरो जदीद तरीक़ो। हे ॾिसो, हे पोयों हर त साईं, हे पोयों हर। हे ॾिसो साईं, सीट ते हितां वेही करे ऐं उस्ताद छिकम छिके साईं। गियर ब्रेक आहिनि, गियर न आहिनि, ब्रेक आहिनि न, टायरनि ते आहिनि। वाह, छा त इंजीनियरिंग हुई साईं, छा त हिननि शयूं ठाहियूं आहिनि। बगियूं, टांगा, हर। हे ॾिसो बगियूं साईं, हिते जॾहिं सोन ॻोल्हींदा हुया या सवारनि जे लाइ हे बगियूं साईं, अंग्रेज़नि अॻ में 100 साल पुराणियूं आहिनि साईं। हे ॾिसो, हे वरी बीका साईं, हे हो आहिनि पुलियूं जेके हेठि खाई खां मथे रसी ते छिके अचनि। हे उहे अथव साईं जेके अॼुकल्ह असां वटि बोरिंग ते यूज़ थींदियूं आहिनि। केॾी न हिननि साईं तारीख़ बचाए रखी आहे, 100 साल पुराणो, 100 खां मथे हो त पोणा 200 साल ते अची वियो आहे। त इहा हुई दोस्तो अॼु जो वीडियो। पसंदि अचेव त शेयर करे छॾिजो। था प्यारनि जो ख़्यालु रखिजो, सदाईं आबाद हुजो, ख़ुशि हुजो। अलाह।